हाय हवेलिया में मां अकेली। मुझी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो। ही पीर बख्श पंहिंजी भाणेजी जी शादी पंहिंजे पुट साले सां करण थो चाहे। ॿुधो वेठो तो असां पुछोसि। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, हिन जी जेका सॻी भेण आहे न उहा नथी चाहे त हुन जी धीअ जी शादी हिन जे पुट सां थिए। इन्हीअ करे पंहिंजी धीअ खे गॾु वठी मुंहिंजी हवेली में जी पनाह वरिती अथई। हाणे ॿुधायो मां कयां त छा कयां छा न कयां। एतिरो करे सघां थो त पीर बख्श खे पंहिंजी भेण सां मुलाक़ात कराए सघां थो। वधीक हिननि जी मर्ज़ी आहे, जेकॾहिं ठही आहे मूंखे को एतिराज़ न आहे। हाणे तूं मूंखे ॿुधाए पीर बख्श, मां सच थो चवां या ग़लति? केतिरी सदाकत आहे मुंहिंजी ॻाल्हि में या केतिरी न आहे? वाह पीर साहब, इहो सच आहे। हाणे तव्हां ॿई ॿुधायो तव्हां ॿई ॼणा हिन सां सलाहजी आया हो न। हाणे औरतूं हिन जा नंग हिन जे हवाले कयां या न? ॿुधायो। पीर साईं, असांखे इहा ख़बर कान हुई त गौरी पंहिंजी मर्ज़ी सां वटि तरसियल आहे। अॻिते असां पीर बख्श जी कंहिं ॻाल्हि ते एतबार कोन कंदासीं। उथी साहिब उथी हलूं। पीर बख्श तूं वेह पीर बख्श, तव्हां भली हलो। पीर बख्श, अच्छा तूं पंहिंजी भेण सां मिली न वेंदे छा? पंहिंजी भेण सां मुलाक़ात कंदे या न? मुंहिंजी दिलि थी चए त तूं पंहिंजी भेण सां मुलाक़ात करे पंहिंजो अंदरि ठारे, जेकॾहिं ठही था वञो हाणे उन्हनि खे वठी वञ। ख़लीफ़ा। जी बाबा। पीर बख्श खे महिमाननि वारे कमरे वञी विहार। जी बाबा। ऐं हवेली ते वञी इतलाह कर त पीर बख्श पंहिंजे ॻोठों पंहिंजी भेण सां मिलण जे लाइ आयो आहे। हाज़िर बाबा, हवेली ते हींअर ई इतलाह कयां थो ऐं पीर बख्श खे वठी पहुचां। बाबा पीर बख्श का हल अचो। अरे अल्लाह, मथे में सूर पियो थिए। समीना काॾे मरी वई? समीना, ओ समीना। जी जीजा। एतिरी देर करे छो आई आहीं? काथे हुई हैं? हाय ज़ोर ॾे, जिस्म टुटे पियो। अला साइण, भेण जी तबीयत ख़राब हुई, डॉक्टर ॾे वठी वई हुअसि। हाँ साइण, हाँ ज़ोर ॾियाई थी। बीबी, मां तव्हांखे अहिड़ो ज़ोर ॾींदमि तव्हांजा झट में सूर लही वेंदा। छोरी घटि ॻाल्हाए घणो थी। हलाए हथ हलाए ने भागी। साइण, इन बानीअ खे एतिरी हिम्मत कीअं थी तव्हां ते हथु खयो अथसि? उनखे इहा हिम्मत साईं ॾिनी आहे। हाँ साइण, वॾे माण्हुनि में इहा बीमारी आम आहे। छल न का पराई माई ॾिसनि, असल वात मां गिग वही वेंदी अथनि। पर असांजो मुर्शद त पाक आहे, उहो अहिड़ो न आहे। अॼुकल्ह जी औरतुनि खे जादू आहे परावनि मर्दनि खे काबू में करण जो। आहे मुंह में त न आहे, असांखे त केरु लिफ्ट ई नथो कराए। छोरी वात घटि हलाए, हथ ज़ोर सां हलाए। अल्लाह मरी वई। हाज़िर साइण, ज़ोर त ॾियां पई। अम्मा
गौरी अचे मानी खाओ। ॾाढी वॾी नज़रनि खां जॾहिं हिन हवेलियुनि जी बीबियुनि मुंहिंजी धीअ खे मारे छॾियो त मां हुनजी पाणी कीअं थी खाई सघां समीना, कीअं थी खाई सघां। गौरी चुप करे मानी खा, तुंहिंजो हिन बुख हड़ताल जे करे बीबियुनि ते को असर कोन पवंदो। तो जहिड़ियूं कई आयूं कई वयूं, चुप करे मानी खा न त बुख में मरी वेंदी। मूंखे हाणे हिन कातिल दर जी मानी हराम आहे, हराम आहे मुंहिंजे लाइ इहा मानी। गौरी हलाल हुजे या हराम हुजे, तूं पंहिंजो पेट भर। गौरी तुंहिंजी नाराज़गी सां बीबियुनि ते को असर कोन पवंदो। समीना, समीना छा तोखे ख़बर आहे त मुंहिंजी हीर किथे आहे? हाँ, मूंखे कहिड़ी ख़बर, बाक़ी ॿुधण में आयो आहे त हीर भॼी वई आहे। इहो कूड़ आहे समीना। हीर खे हिन हवेली जी बीबियुनि उफट मारे छॾियो आहे। इहा तुंहिंजी ग़लति फहमी आहे। जे मानी खाई त मां तोखे खारायां, जे नथी खाई त पोइ भला मां वञा। हली वञी था, मां चवां थी मानी खणी हली वञी था। मूंखे नथी खपे इहा मानी। भले हिते मुंहिंजो लाश बिना कफन जे दफ़न थी वञे, मां ज़िंदा नथी रहण चाहियां हिते समीना। तूं टही वञ तव्हांजी नज़रुनि खां, सड़ी वञ। सुने का जीवन मोह जो कोई नाही, यार हित के हैं जो। छाड़ो कयो तोखे वरी छा थियो? कहिड़ी तकलीफ़ थी थई? वेठी थी चिंखे, वेठी थी रोए, छा थियो अथई? अल्लाह, कहिड़ो ज़मानो अची वियो आहे। जिन्हनि खे मानी ॾिनी, हाँ, जिन खे कपिड़ा ॾिनमि, जेके हिन हवेली में रहण जी जाइ ॾिनमि, उन्हनि अॼु मूं ते हथु खयो आहे। कंहिंमें एतिरी जुरत ई न आहे जो हवेलीअ जी राणी साइमा बीबी जे मथां हथु खणे या उनखे मार ॾे। केरु थी सघे थो, कंहिं तो सही इहो कयो आहे ज़ुल्म? तव्हां मूंखे मार खाराई आहे, वरना हुन टके जी बानीअ जी एतिरी जुरत त मूं ते हथु खणे। मूं तोखे मार खाराई आहे? मूं पीर अमजद शाह पंहिंजी ज़ाल खे पाण मार खाराईंदो? जेको कमु मूंखों न थी सघियो उहो कमु केरु करे? तुंहिंजी दादली गौरी डंडन सां मूंखे कुटियो आहे। ही त मूं सां भलो थियो त मूंखे बानी बचायो, न त हू मुंहिंजी हाल लाइ छॾे हा। इन गौरीअ तोखे ॾंडा आया? गौरीअ? कहिड़ो ज़मानो थी वियो आहे। ॾिस, गौरी पंहिंजी हीरे जी जुदाईअ में चरी थी पई। चरियनि ते कहिड़ी मयार। अॼु जे करे तोखे ॾंडा आया अथई, सुभाणे तोखे कुआड़ियूं हणण ते देरि न कंदी, छो त चरिया त चरिया आहिनि न। चरियनि ते कहिड़ी मयार। मां तव्हांखे ॿुधाए थी छॾियां, हाणे हिन हवेली में या त गौरी रहंदी या पोइ मां रहंदसि, या त हिन गौरी खे हिन हवेली में कढ, न त मूंखे कढी छॾ। हा, साइमा बीबी केतिरो तोखे मां सम्झायां। गौरी पंहिंजी धीअ जी जुदाईअ में चरी थी पई आहे। अञा बि चईं थो त गौरी जो ॾोन आहे? वाह पीर साईं वाह, तुंहिंजो इंसाफ़। तूं हिकिड़ो मिंट ख़ामोश थींदीअ त मां हिकिड़ी टेलीफोन त करे वठां। ठीकु आहे माण्हुनि जा मुर्शद, तूं रहो हिन गौरीअ सां, मुंहिंजो अला मालिक आहे। मूं तोखे चयो न, गौरी पंहिंजी धीअ जी जुदाईअ में अधु चरी थी पई आहे। जेकॾहिं सॼी चरी थी न, पोइ साइमा बीबी तुंहिंजो ख़ैरु न आहे। त हुनजी धीउ मूं त न आहे बजाई। ओ साइमा बीबी, ख़ुदा खे मञ, मां ठिकंदीअ।
जे माठ न कंदी न 2 टे डंडा मां हणा थो ठाहे। छा मार बि मुखा थी ऐं तव्हां रिया थी त तड़का बि मुखी थो अला वॾी ढंग बाज़ ढंग एॾा अथई तो में जंहिंजो को तसवर ई कोन्हे। वेठी ते चिंख रड़ियूं कर अला हाय अला जॾहिं बि अचां तो सुकून सां तो मूंखे वेण नंढो यार अली उते हीरो सां वॾो ज़ुल्म थी रहियो आहे। पहिरियां बि पीर सोहराब ख़ान हुनखे खणी हलियो वियो ऐं मूंखे लॻे थो त हाणे बि पक सां हुन ई हुनखे गुम कयो आहे। शुमी सच सच ॿुधा अधी हीर खे अगवा कंहिं कयो आहे? मूंखे तूं इहो ॿुधा त साले मूंसां बेवफ़ाई छो कई आहे? कहिड़ो मुंहुं ॾोह कयो हुनजो? हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। हाँ खलीफा बेहाल अवाल खलीफा या हीर पीर सोहराब वटि हूंदी ऐं तव्हां पीर सोहराब वटि वञो हुनखे मुंहिंजो न्यापो ॾियो ऐं चओसि हिन महिल जो हिन महिल अची मूंसां मिले ऐं जेकॾहिं इनकार करे त हुन पीर सोहराब खे खंपे खणी मोड़ पहुचायो ऐं हीर खे आज़ादु करायो। ठीकु आहे? यार साले तू यूनिवर्सिटी में मोटी छो आयो आहीं? यार अली अॼुकल्ह मुंहिंजी पढ़ाई में बिल्कुलु दिलि न पई लॻे। मूंसां वॾो ज़ुल्म आहे तोखे त सम्झणु खपे। हीर खां बग़ैर मुंहिंजो हिकु पल बि ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। साले मां सभु सम्झां थो पर छा कजे? पुफी गोरी पाण हली वई आहे। पीर अव्हां जा ॿार अगवा करे नाहिन खणी विया। यार अली उते हीरो सां वॾो ज़ुल्म थी रहियो आहे। पहिरियां बि पीर सोहराब ख़ान हुनखे खणी हलियो वियो ऐं मूंखे लॻे थो त हाणे बि पक सां हुन ई हुनखे गुम कयो आहे। त पोइ असां साले भाउ छा था करे सघूं? पीर अमजद हिकु वॾे गादी जो गादी नशीन आहे। पीर अमजद CM खां वधीक पावर थो रखे। मूंखे को फ़र्क़ु नथो पए अली, कानून सभिनी लाइ बराबरि आहे। पुलिस अगरि चाहे न त CM खे बि हथकड़ियूं लॻाए सघे थी। त पोइ पीर कहिड़े बाग़ जी मूरी आहे? साले तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मुंहिंजो सिर बि तुंहिंजे लाइ हाज़िर आहे। तूं हुकुम त करे ॾिस। फ़िलहाल त बाबा साईं जो इंतज़ारु था कयूं। हू वियो आहे पुफी हीर खे वठणु। जेकॾहिं अची था वञनि त पोइ ठीकु आहे ऐं जेकॾहिं न आयूं पोइ? न आयूं त पोइ पाण कानून जी मदद वठंदासीं ऐं पहिरियां हिन ॿिन्ही पीरनि ते केस दाख़िल कंदासीं। तूं छा थो सम्झी त पुलिस केस दाख़िल कंदी? अगरि पुलिस केस दाख़िल न कयो न पोइ पाण यूनिवर्सिटी जे दोस्तनि जी मदद वठी पूरा मुन एहतिजाज कंदासीं। ठीकु आहे, चाचे खे अचण दे, पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। बसि तव्हां भाइरनि जी सपोर्ट हूंदी त इंशाअल्लाह ताला ऐं पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदो। इंशाअल्लाह। साले तूं बेवफ़ा इंसान आहीं। तूं मुंहिंजी मोहबत खे कॾहिं बि कोन सम्झी सघियो। मां तोखे अहिड़ो धोखो ॾींदसि जो तुंहिंजी नस्लूं बर्बादु करे छॾींदसि। पहिरियां तोखे प्यार जे जाल में फसाईंदसि, पोइ तोखे ॿुधाईंदसि त शुमी कहिड़ी शइ आहे। जो तो मुंहिंजी रूह खां बि तौबा न कयूं न त मुंहिंजो नालो कंहिं कुते ते रखी छॾिजां।
तो औरत जो इश्क ॾिठो आहे, इश्क, पर हाणे फेर ॾिसंदे। हीर आख़िर केॾांहुं थी वञी सघे? जेकॾहिं हीर साले सां प्यार कंदी आहे पोइ हीर साले जे घर छो न आहे? इन जो मतिलबु त हीर खे अगवा कयो वियो आहे, पर हीर खे अगवा केरु कंदो? किथे सुट सोराब? हा, इहो घटिया कमु पीर सोराब ई करे सघे थो। शुमी, सच सच ॿुधा, अधी हीर खे अगवा कंहिं कयो आहे? मूंखे तूं इहो ॿुधा त साले मूंसां बेवफ़ाई छो कई आहे? कहिड़ो मुंहुं ॾोह कयो हुनजो? अटो चे खुबाटो। हाँ, तोखे छा पई चवां, तूं छा पई चवीं? हीर के बहरहाल मुंहुं अगवा नाहे करायो ऐं ना ई अहिड़ी सोचो रखी सघां थी। पोइ हीर खे सोराब अगवा कयो आहे छा? हा, अदा सोरा बि करे सघे थो, तोखे ख़बर आहे? तो घटि न आहे, अहिड़ियूं हरकतुनि में शामिल आहिनि। बाक़ी तूं मूं ते शक करे सघीं थी, ऐं करे बि नथी करे सघां। जी अदी शहनाज, हा, हिन बानी गोरी जो त दिमाग़ ख़राब थी वियो। मूं ते हथ थी खणे, वॾे साईं हुनजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। जी जी जी, ठीकु आहे। बीबी, हू गोरी मानी नथी खाए ऐं मूंसां नखरा थी करे, चओ त हुनजा हथ पैर खोले छॾियां। ख़बरदार जो हुनजा हथ पैर खोलिया अथई। तोखे केरु चयो त हुनखे मानी ॾे? हा, हुनजी मानी बंदि आहे। हुन मूं ते हथ खयो आहे, हुनजी सज़ा त ज़रूरु मिलंदी हुनखे। साइण पोइ त गोरी मरी वेंदी। मरी वेंदी त मर्द माण्हू हुनखे पोरी ईंदा। कब्रिस्तान पूरो ख़ाली पियो आहे। साइण कुझु त रहम कर, ईअं उन बुख में त न मारीस। बस कर, वॾी आई हुनजी सिफारिश करण वारी। ख़बर अथई, हुन बीबी साइमा ते हथ खयो आहे। हुनजी जुर्रत कीअं थी त मूं ते हथ खए? वॾो साईं मुंहिंजे चवण में न आहे, न त हुनजा हथ पेर कटराए छॾिया हा। तोबा साइण मुंहिंजी तोबा। साइण अॼुकल्ह जी बानियुनि जो बि पेट भरिजी वियो आहे। साइण पाकनि सां थी विढ़नि, क़यामत बिकारी ऐं ज़िंदगी बिकारी। अहिड़ी मायुनि खे त अलाह बि पंहिंजो कोन कंदो, दोज़ख में बि जाइ न मिलंदी हुनखे। ठीकु आहे साइण, हाणे मां वञां थी। वञ, मुंहिंजे लाइ खीर गरम करे अच। ऐं हा, खीर में थोरी हेड बि विझजां, मुंहिंजे बदन में अञा बि सूर आहे। जी साईं। बाबा साईं, ॿियो कुझु खपे? न बा, बसि करार थी आहे। पुटु तूं हीअं कर, हवेली ते वञ ऐं ख़लीफ़े खे मुंहिंजो नियापो ॾे त ॿारनि खे जल्दी वठी अचे। बसि सिज लहण वारो आहे, देरि थी वेंदी। वञिणो बि आहे ॻोठ, अलाए लारी मिले न मिले। वञ, शाबाश। हाज़ुर बाबा साईं, आउं तव्हांजो नियापो ख़लीफ़े ताईं पहुचायां। भला बा, इहो पंहिंजो ॻाल्हि त ॿुध। वरी भाणे जी हीर हवेली में आहे या न? बाबा साईं, इहा मूंखे ख़बर न आहे। मर्दनि खे हवेली में वञण जी इजाज़त न आहे। मां अव्हांजो नियापो ई ॾेई सघां थो। हा, ठीकु आहे बा, तूं रुगो नियापो वञी मुंहिंजो ख़लीफ़े ताईं पहुचाए। तूं जल्दी वञी अंदरि हवेली में ॿुधाए, ॿारनि खे वठी अचे। देरि थी वेंदी बाबा। चयो बि तोखे सिज लहण वारो आहे, अलाए सवारी मिलंदी अलाए न। तूं वञ हवेली ते, मुंहिंजो नियापो पहुचाए ख़लीफ़े खे, ॿारनि खे जल्दी वठी अचे। बा, बाबा साईं, आउं वञां थो, ख़लीफ़े खे चवां थो वञ। ठीकु आहे। ठीकु आहे।
पुट मां तोखे इन करे हिते घुरायो आहे त गोरी आहे किथे, छो त हिन वक़्तु गोरी चांहि मुंहिंजे लाइ खणी ईंदी आहे, अञा ताईं आई न आहे। या त वरी चांहि ठाहिणु विसरी वई अथसि या ॻाल्हि विसरी वई अथसि। मुझ साईं गोरी चांहि अव्हां लाइ कीअं आणींदी? छो छो कोन आणे सघंदी? हू हली नथी सघे। छो हुनखे पेरनि ते मेहंदी लॻल आहे छा? हाय हवेलिया नीमा अकेली, हाय हवेलिया नीमा अकेली। सर मुखबरनि ख़बर ॾिनी आहे त हवेली मां का बानी गुम थी वई आहे। छा गुम थी विया, मारिजी विया? पूरी ख़बर वठो त हवेली जे अंदरि कहिड़ो हादसो थियो आहे। सर अञा वाज़े सूरत हाल साम्हूं न आहे आई। सर इहा ख़बर न पई आहे त छोकिरी गुम थी वई आहे या मारिजी वई आहे। अच्छा, अॻे खां अहिड़ी कंप्लेन हवेली मां आई आहे? सर हवेली मां त कॾहिं बि अहिड़ी कंप्लेन न आहे आई। हाणे बि शायदि पीरनि जे तरफ़ां का NC न आहे कटी वई। हा मुमताज़, हा ठीकु था चओ। पीरनि खे हिकिड़ो लाचार थियो आहे त पराइनि औरतुनि जी अची थाणे ते NC दाख़िल कराइनि, उहा बि उन्हनि जे गुम थियण जी? सम्झ में नथो अचे। नादान त उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजूं इज़तूं अची हवेली में छॾियो वञनि। जी सर, जहालत अञा बि घणी आहे। सर असांजूं ॿहिराड़ियूं अॼु बि पीरनि मीरनि ऐं वॾेरनि जे हवाले आहिनि ऐं शहर सियासतदान जे हवाले आहिनि। ॿई धुरियूं अवाम जो नुक़सानु करे रहियूं आहिनि। मुमताज़, मुख़बरनि खे चओ त हक़ाइक़ साम्हूं खणी अचनि, छो त पीर कॾहिं बि अहिड़ी कंप्लेन या NC दाख़िल न कराईंदा। पर असां मिसकीन माण्हुनि जी हिफ़ाज़त करण लाइ वचन कयो आहे। जेकॾहिं पीर का बि NC दाख़िल नथा कराइनि त असां सरकारी मुद्दत में पाण केस दाख़िल कंदासीं। बिल्कुलु सर, असांखे सभिनीनि जी हिफ़ाज़त करणी आहे, भले उहो अमीर हुजे या ग़रीब हुजे। शाबाश मुमताज़, कानून सभिनि लाइ बराबरि आहे। असां चाहियूं था त कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थिए। सर अव्हांजी ईमानदारी जा किसा त हिते हर माण्हू जे ज़ुबान ते आहिनि। सर असांखे फ़ख़्रु आहे त असां तव्हांजी टीम जो हिसो आहियूं। इहो कमु मां मिस्टर यासीन ऐं तव्हां खे रखां थो त मुकमल हक़ाइक़नि जी ख़बर वठी अचनि। मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजी सलाहियतूं इस्तेमालु करे हक़ाइक़ खां वाक़ुफ़कारी ॾींदव। जी सर, असां तव्हांखे नाउमीद न कंदासीं, जल्दी हक़ीक़तूं अव्हांजे साम्हूं रखंदासीं। विश यू गुड लक इन फ्यूचर। थैंक यू सर। मुझे थी लॻी, जेकॾहिं का ॻाल्हि आहे त ॿुधाए बाबा। मुझ साईं अम्मा बीमार आहे, हिन लाइ मां तव्हां वटि आई आहियां। तुंहिंजी अम्मा अमीना खे छा थियो आहे? बुखार थियो अथसि। अमीना खे मुंहिंजो मौला सिहतमंद कंदो। जेकॾहिं पैसनि ॾोकण जी ज़रूरत पवई त ख़लीफ़े खां वठिजां, मां हुनखे चई थो छॾियां। महिरबानी तव्हांजी मुझ साईं, असांखे तव्हांजी दुआ जी ज़रूरत आहे। मालिक सणाई कंदो, अलाह हुनखे शफ़ा ॾींदो। पुट मां तोखे इन करे हिते घुरायो आहे त गोरी आहे किथे, छो त हिन वक़्तु गोरी चांहि मुंहिंजे लाइ खणी ईंदी आहे, अञा ताईं आई न आहे। या त वरी चांहि ठाहिणु विसरी वई अथसि या ॻाल्हि विसरी वई अथसि। मुझ साईं गोरी चांहि अव्हां लाइ कीअं आणींदी? छो कोन आणे सघंदी? हू हली नथी सघे। छो हुनखे पेरनि ते मेहंदी लॻल आहे छा? ना मुझ साईं पैर बदल अथसि। हाँ छा पेर बदल अथसि? कंहिं ॿधा अथसि पेर? मुझ साईं छा अव्हांखे ख़बर न आहे? मूंखे त का ख़बर कोन्हे। छा थियो आहे, ॿुधाए त सही बाबा। मुझ साईं गोरी बीबी साइमा सां विड़ी हुई, पोइ असां बीबी साइमा जे हुकुम सां गोरी जा हथ ऐं पेर बढी छॾी आहिनि। इहो छा चई? इहो त हुननि ग़लति कयो। अच मूंसां पुटु, अच। बाबो बि ख़बर न आहे अलाए केॾांहुं हली वियो। बाबो बि आहे ॻाल्हियुनि जो ॻोठ, हूंदो यारनि सां किसा कहाणियूं खणंदो। इहा ॻाल्हि त विसरी वई हूंदसि त माल उन्हारो ऐं बुखारो आहे। ठीकु आहे, अॼु खणी मां थी वञा गाह कर।
कीअं वञा? बाबा त मूंखे मना करे छॾियो आहे, पर पाण बि त कोन नथो अचे न। भला माल कहिड़ो ॾोह कयो आहे? बसि अॼु खणी मां ई वञा थी। बाबा मूंखे कुझु बि कोन चवंदो। चवंदीमांसि त माल बुख ते हुयो, सो मां गौरी, मूंखे मुर्शिद साईं मोकिलियो आहे। हुन चयो आहे त जीजा जी क़ैद मां तोखे मां आज़ादु करायां। मां तोखे आज़ादु कराइण लाइ आई आहियां। मां तुंहिंजा हथ खोलियां थी। बाबा तव्हां देर कई त मूं सोचियो त मां गाह करे अचां। हाँ बाबा, अॼु वाक़ई देर थी वई, छो कचहरी में वेही रहे। पोइ बाबा हाणे तूं ॿुधाए, तूं गाह करण वेंदे या पोइ मां वञा? तोखे अकेलो कीअं ॿाहिरि छॾियां? बगड़नि जो समाज आहे, इहे चीरे फाड़े खाई छॾींदई। बाबा त पोइ माल कहिड़ो ॾोह कयो? सुबुह खां बुख ते वेठो आहे। बाबा आऊं गाह करे आयो आहियां, ॿाहिरि रखी आयो आहियां, कुतराणी माल खे ॼां थो। ठीकु आहे बाबा। बाबा साबल हाणे मानी खणी गॾिजी खायूं। बाबा तूं हथ मुंहुं धोए वे त मां मानी खणी थी अचां। अदा न रो मुंहिंजी भेण, न रो बाबा, छो पियो रो? अदा मां रोवां नथी। अॼु अरसे खां पोइ तोखे ॾिठो अथमि न त बसि ईअं अखियूं आलियूं थी वयूं। गौरी, तव्हां ॿई भाउ भेण पाण में वेही कचहरी कयो कचहरी ॿई। पीर साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्बा अव्हांजा। अव्हां मूंखे मुंहिंजी भेण सां मिलायो आहे। न पीर बख्श, इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मुर्शिद साईं, सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे इहा उमेद ई कान हुई त कॾहिं वीहर मां पंहिंजी भेण खे ॾिसी सघंदुसि या न। ओ चरिया, तूं हिन जो भाउ आहीं, उहो बि गैरतमंद बुर्दबार माण्हू, कॾहिं बि भाउ भेण खे जुदा नथो करे सघे। जॾहिं तव्हां ॿई मिलिया हो, पाण में खुली कचहरी कयो, ॻाल्हायो। मां तव्हांखे छो रोकी? आयो आहीं, मिलियो आहीं न पंहिंजी भेण खे। अदा तूं जाग त आहीं न, ॾाढो कमज़ोर थो लॻी। वाह, बिल्कुलु ठीकु आहियां। तूं अजायो मुंहिंजे लाइ परेशान न थी। पीर बख्श, गौरी, तव्हां ॿई भाउ भेण पाण में खुली कचहरी कयो, जेतिरो ॻाल्हाइणो अथव ॻाल्हायो। थी सघे थो मां वेठो आहियां, के ॻाल्हियूं अहिड़ियूं हुजनि तव्हां न ॻाल्हाए सघंदा हुजो, इन करे मां वॾे अंदरि वञी वेहां थो, तव्हां खुली ॻाल्हायो। ठीकु आहे? जी साईं। ठीकु आहे भाउ। भेण, तूं ख़ुशि त आहीं न? हा अदा, आउं ॾाढी ख़ुशि आहियां। मुर्शिद साईं त मूंखे हवेली में बीबी करे रखियो आहे। हाँ, भला पुछ, इहो तो पंहिंजो वीर नज़र कान थिए थो। हाय हवेली